नाज़रीन, काज़ी अहमद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ 12 ॾींहं अॻु नामालूम फ़ौरन हथाफुर दौरान मुज़ाहमत करण ते गोलियूं हणी क़त्ल कयल दुकानदार अलहिया लुंड जे वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ज़ुल्फ़कार अली टावरी जी हिन रिपोर्ट में। काज़ी अहमद में बदअमनी चोट चढ़ी हुई। धाड़ा फुरूं क़त्ल रोज़ जो मामूल बणियल। इंतज़ामिया अमन करण में नाकाम। काज़ी अहमद में बदअमनी ते कंट्रोल न अची सघियो। 12 ॾींहं अॻु दुकानदार अलहर लुंड खे नामालूम हथियारबंद गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। जंहिंजे क़त्लनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन मौक़े ते अलहर लुंड जे वारसनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, नेशनल हाईवे ते धरणो लगायो। उन में काज़ी अहमद पुलिस DSP जेको आहे हिस्बाणी साहब आहे ऐं SHO गुलाम मुस्तफ़ा मीरानी साहब आहे। उन 2 ॾींहंनि जो स्पेस घुरियो त बाबा 2 ॾींहंनि जो स्पेस ॾियो, असां इन जी इंक्वायरी करे रहिया आहियूं। जेके बि इन ॾोह में मुलविस हूंदा असां उन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं। वेठो आहे खोल आया जन मुज़ामत करे फुर करे मारे पोइ हलिया विया। जंहिंजे लाइ पुलिस खे असां पहिरें ॾींहुं ॿुधायो त असां एहतिजाज कयो, रोड बंदि कयो त असांखे चयूं त असां 2 ॾींहंनि में गिरफ़्तार कंदासीं। काज़ी अहमद जे शहर जी सूरत हाल इंतिहाई जेको आहे सो ख़राब खां ख़राब तर थींदी पई वञे। हिते ॾींहं ॾिठ जो जेको आहे सो धाड़ा फुरूं ऐं चोरियूं जेको आहे सो मंशात जे तव्हांखे ख़बर आहे उहा त उहो ई आम आहे। कैमरामैन साजिद अली टावरी सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।